لاڙڪاڻي में GDA जो वर्कर ڪنوينشن थी गुज़रियो। क़न्वेंशन में हुर जमायत समेत GDA जे कारकुननि ऐं अॻुवाणनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते GDA अॻुवाण पीर पगारो, पीर सदरुद्दीन शाह राशिदी, सैयद गौस अली शाह, शहरयार महर, डॉक्टर सफदर अब्बासी, हाजी मनोवर अब्बासी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध में तबाही करे छॾी आहे। बेरोज़गारी ऐं महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन्हनि ऐलान कयो त 2023 जे बलदियाती इलेक्शन में GDA जे प्लेटफॉर्म का भरपूर हिस्सो वठी PP खे बदतरीन शिकस्त ॾींदासीं।